इस्लाम कोट में पीने के पानी की शदीद खोट पैदा थी वई, जंहिं सबब रहवासी सख्त परेशान ऐं आरो प्लांट भी 3 महीननि खां बंदि पियल आहे। जॾहिं त वाटर सप्लाई ज़रिए मिलंदड़ मिठो पानी न मिलण ऐं आरो प्लांट बंदि हुजण करे कॾहिं गाड़ी वारनि पोरियतनि यामीन बजीर खैरू सुभान सुमार अलीम पप्पू रहीम ॾिने ऐं ॿियनि गॾह गाॾियूं टाउन मोड़ ते बीहारे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते हिननि ॿुधाईंदे चयो त गर्मी जो मौसम शुरू थियण शर्ती शहर में पीअण जे पाणी जी किल्लत पैदा थी वई आहे। आरो प्लांट जे मुलाज़िमनि जूं पघारूं न थियण करे केतिरनि ई महीननि खां बंदि पियल आहे। बाउंड्री ते पानी कोन छॾीनि जे असीं गुज़र सफ़र करियूं 10 रुपया केनियूं असां गुज़ारो करियूं पर पानी कोन हिते ग्राहक असां मथो के पानी आई कोन किथां खणंदासूं। हुननि डीसी थरपारकर खां मुताबिक़ कयो त तुर्त नोटिस वठी शहर में बैराज जे पानी जी सप्लाई यकीनी बनाइण सां गॾु आरो प्लांट चालू कराए पाणी जो मसइलो हल करायो वञे। डहरकी में ज़ख़ीरा अंदोज़ जे ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर डहरकी रिज़वान नज़ीर ऐं मुख़्तियारकार अशरफ पितावी जी अॻुवाणी में छापामार टीम शहर में हथरादू महंगाई जो सबब बणजंदड़ ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे ॾिनो आहे। अमलदारनि शहर जे अमीर बख्श महल में वाक़िअ डॉन किराना स्टोर जे गोदामनि जी तलाशी वरिती, जंहिं दौरान खेनि चांवरनि अटे जूं सभई बोरियूं स्टॉक में मिलियूं, जंहिं बाद ॼाणायल गोदाम खे सील कयो वियो। जॾहिं त खेंजू रोड भरिसां वाक़िअ सेठ मुकेश जे ॿिनि गोदामनि मां पिणु ज़ख़ीरो थियल अनाज जूं सभई बोरियूं हथ अचण ते खेसि सील कयो। इन ॾिस में असिस्टेंट कमिश्नर डहरकी रिज़वान नज़ीर ॿुधायो त शहर में केतिरनि ई इलाइक़नि में रोज़मर्रा जूं शयूं स्टॉक थियण जा इतला मिलण बाद कार्रवाई कई आहे। तलहार लॻे ॻोठ जामन खान खोसे में क़दीमी क़ब्रिस्तान जी ज़मीन तकरारी थी वई। ॻोठ जामन खान खोसे ऐं सावण सोलंगी में क़दीमी मोड़ फ़कीर नाले क़ब्रिस्तान ते बासरनि पारां बेहरमती ऐं मसमार करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाज कयो वियो। पुलिस वाक़िए वारे हंधि इतला ते पहुती त को दाद फरियाद न कयो, बिना जाइज़ो वठण जे वापसि रवानी थी वई। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासर ताक़तवर आहिनि, क़दीम क़ब्रिस्तान जे वणनि खे बार बार साड़े लखे रुपयनि जा वण वढाए विकिरो कनि था पर को बि चवण वारो न आहे। हिन मुताबिक़ कयो त क़दीमी मोड़ फ़कीर क़ब्रिस्तान जो जाइज़ो वठी इंक्वायरी कराए क़ब्रिस्तान खे मसमार कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। चेलार ॻोठ सोरा में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल भीलपाड़े में 100 खां वधीक ॿार स्कूल में फर्नीचर न हुअण करे पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि, जॾहिं त 100 ॿारनि लाइ रुॻो हिकु उस्ताद मुक़ररु आहे। 4 महीननि खां उस्ताद बदिली थियण करे रुॻो हिकु उस्ताद ॿारनि खे पढ़ाइण लॻो, जंहिं करे खेसि सख़्त परेशानियूं थियण लॻियूं आहिनि। ॻोठाणनि लधो भील, केवल भील, खेनराज, लीमो भील ऐं ॿियनि चयो त स्कूल में फर्नीचर कोन आहे। स्कूल में 2 मास्तर बदिली थियण खां पोइ वापसि मास्तर मुक़ररु कोन थी सघिया आहिनि। ॿियो उस्ताद ॾिनो वञे या फर्नीचर ॾिनो वञे, ॿार सुठे नमूने तइलीम कराए सघे। मास्टर पूरे कोन तो पे है फर्नीचर पे कोन है। असांजे स्कूल में 93 ॿार आहिनि, हिकिड़ो मास्टर पूरे कोन तो पे, असांखे ॿियो मास्टर ॾियो। ॻोठाणनि मुताबिक़ त स्कूल में मास्तर मुक़ररु कयो वञे त जीअं ॿारनि खे सही नमूने तालीम मिली सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk